असां हैदराबाद हलिया आयासीं जल्दी जल्दी में तव्हां हिननि जे गेट ते पंहिंजो सिटी बीठी आहे असां इंशाल्लाह हो बीहारींदासीं लैंड क्रूज़र। अस्सलाम वालेकुम संगत इहो पंहिंजो मतिलबु छा संगत ये जगह असां वरिती आहे जामशोरो मदीना नगर में राट त हेॾे तरह माशाल्लाह नंढो नंढो बचिड़ो तव्हां हे वाच अथव असांजे यार शहीद अफ़ज़ल लुंड जी जंहिं पंहिंजो अहमद खे गिफ्ट throughout our lives. May Allah bless you. Thank you so much for everything. Thank you. अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छा लाखेरा कुछ तबियत सही उम्मीद तो क्या सब ठीक होना ख्याल ना भाईजान फर्स्ट आवाल असां हैदराबाद में हूँ जल्दी जल्दी में व्लॉग स्टार्ट किया भाईजान जल्दी जल्दी में व्लॉग शो स्टार्ट किया तो नमाज जो टाइम थियण वारो है छोकरा सफा थधा हलो 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 जुम्मे ॾींहुं तो असां हैदराबाद हलिया आयासीं जल्दी जल्दी में तव्हांखे ॿुधाए कोन माज़रत मसरूफ़ बंदा थी विया नाजायज़ मसरूफ़ हो सही सही रहा टियों ॾींहुं केॾा हुआ कल्ह छो कल्ह टियों ॾींहुं आहे उहा राति जो आयो आहियां देरि सां 1 बजे पहुतो आहियां खानपुर खे त जेॾीमहिल तव्हां अलविदा कई आहे हा उहो त टियों ॾींहुं थी वियो न उहा राति थी न राति जो ॾींहुं मंझंदि जो न भाऊ सिजल थियो मां खानपुर मां मेन में चढ़ियो आहियां सम्झी सिजल थियो हा हा सिजल थियो या पोइ मां हिते दादू में लथो आहियां जी हिननि वटि रातो को व्लॉग तुंहिंजो जेको हा जेॾीमहिल खां त शुरूआत तुंहिंजी थी माना 3 ॾींहं थी विया अरे शर्तां सही असां ग़लति सॉरी बस मतलब हे सभिनि खे दाज में थो रखे तव्हांखे कारनामा ॿुधायां न फकीर 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 अकुल 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 मामा अकुल अकुल कारनामा जी उमिरि हा तोखां वॾी आहे अल्लाह तो माशाल्लाह लॻो त डंडो पियो आहे अञा हे हो अथई बादाम मुंहिंजे ख्याल में हा बाबा बाबा साईं वियो न नमाज़ दे साईं स्पीड आहिनि बाबा हे मोहल्लो मूंखे एॾो वणंदो अथई मां जाइ छा ॿुधायां राति जो वरी हिते जेको सुकून ईंदो आहे मतिलबु छोकिरा फुटबॉल वग़ैरह खेॾंदा आहिनि है न अल्लाह देगा एक दिन लेंगे इससे बड़ा लेंगे इंशाल्लाह वॾो सोचो थोरो हिननि जे गेट ते पंहिंजो सिटी बीठी आहे असां इंशाल्लाह हो बीहारींदासीं लैंड क्रूज़र या माण्हू ख़्वाब न रखे जे रखे त मतिलबु वॾा रखे जे कॾहिं पूरा न थी सघनि जे पूरा थियनि त माना दुनिया परेशान थी वञे सम्झी न हा असांजा तॾहिं माना बाबा वॾा ख़्वाब हलो 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 देरि थी वई 7 मिनट व्लॉग जो ठाहीं महिल घर खां स्टार्ट 15 मिनट त घर ते हिते एंट्री लॉन्ग एंट्री थी वई हाणे हैदराबाद में वियमि न तॾहिं भई हैदराबाद में बहुत वारी लीमू असां मां तॾहिं एॾो प्यारो नालो तव्हांजी ॾाढी वई थी या मुंहिंजी वॾी थी या ठहिराई हूंदी मूंखे इश्क जो आहे कंहिंसां इश्क पंहिंजे नंढड़े सां हाय नंढड़े सां नंढड़े जी मां सां हलो भाई हाणे तव्हां नमाज़ असां मिलूं था जे टाइम हूंदो त तव्हांखे शॉट खणी ॾेखारींदासीं जे टाइम न हूंदो त ॾिसो जावेद खे बिल्कुलु स्पीड अची वई आहे त वरी पोइ वापसी में वेट एंड वॉच केॾा खोलियांसि अस्सलाम वालेकुम संगत इहो पंहिंजो मतिलबु छा जॻह माशाल्लाह ज़बरदस्त अला बख़्शे तव्हांखे
तो आज सीन थींदो तूं निंड मां उथी आई हाणे बिफोर भाई आफ्टर यला खेल ग्रेजुएट इंशाल्लाह से गुंडा लेने के लिए दिन चाहिए जी वो तो किसी के पास है ही नहीं सिवाय सवाल है तो सही मिनट में छा थी संगत है जगह असां वरिती आहे जामशोरो मदीना नगर में सम्झो था सो जो थोरो घणो कमु थींदो हाणे अञा जो सौदो थियो आहे ख़ैर वेरी सून इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ईंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं ज़रूरु हा हमदा छा थो चई मूंखे व्लॉग में हाणे कंहिंजो पुटी कहिड़ा खान सही ॻाल्हि आहे महिनत खां जो हल खान भरींदो राट सफ़ा इहो माना सफ़ा राट त हेॾे थोरो दादा हे मुंहिंजो पुटु भई माशाल्लाह नंढो नंढो बचिड़ो हमज़ा तव्हां खान ॿियो हाल साउदी में मज़ो आहे हिते सही ये बच्चा आडो तो मज़ो आहे सऊदी माना गुलामी वाह क्या सीन है वाह क्या सीन है थोरो थोरो जानी नहीं मज़ो अथव थोरो तेरा ॿुधाई अबू वारो फनी वीडियो विसरी इहो मुंहिंजो पाण सां पाइदो आहे हमज़ा तोसां पाइदो आहे इहो तुंहिंजे पीउ सां मां सीन थी कंदुमि न सघंदो ख़बर कर न तकड़ आया वाला पलांद पुराणा थींदा आहिनि यार खाली चैलेंज वरी अचाए तो निकरी पींदो मैं फोन कराईंदो मैं होशियारी कजे हाणे मां ईंदो आई कोन पर प्रूफ ना सीधो भई तो डंडा वेठो खा जो मां अचे अल्लाह मालिक शेर खाली हो गई हा साईं दिलू जुड़े वॾो तव्हांखे यादि कंदो आहे हुते रखे रखे वेठा हूं संगत सुकून माहौल लॻो पिया मदीना नगर जाम शोर है न भाऊ हा न जाम शोरो मदीना नगर पैरामेडिकल लम्स हॉस्पिटल जे साम्हूं एंजॉय हवा जो मज़ो वाह साईं बिजली हुजे न हुजे पर अलाह जी एसी हले ई हले थी न थींदी न बंदि हलंदी पई बस के जियो करी जियो करीस चेंज जियो करीस समझा जो जियो करी छा करी वेलकम टू बैक अगेन डे टू सॉरी माज़रत असां वधीक फर्स्ट डे ते व्लॉग खे पंहिंजो कंटिन्यू न करे सघियासीं सो फर्स्ट ऑफ ऑल असां हिकिड़ो तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं हिकिड़ी शइ ॾेखारींदासीं सो उहा आहे हे शइ ख़बर अथव हे वॉच कंहिंजी आहे हिन वॉच ते अहमद जी वीडियो वायरल थी अलाए घणा लखनि ते वई हुअसि ख़ैर हे वॉच अथव असांजे यार शहीद अफ़ज़ल लुंड जी जंहिं पंहिंजो अहमद खे गिफ्ट कई पर हिनमहिल मां वञा पोइ किॾे पोइ वञा चश्मो ठाराइणु हे ठाराईंदासीं हिन जो शीशो भॼी पियो आहे ॾेखारियो भाईजान हे शीशो मुदामिल भॻवाई किथे हिते ई भॻवाई पंहिंजो अची वियो हिन जो शीशो चेंज कराईंदासीं हिकिड़ो को न्यू फ्रेम ॾिसंदासीं जेको मतिलबु वठंदासीं हिकिड़ो चश्मो बाए कंदासीं हिकिड़ो सेट कराईंदासीं सो भाईजान आई लाइक इट अम्बरूद हे जे डॉट ताईं जानान वारी पई आहे 7000 परफ्यूम जीअं अहमद खे ज़रे अटैक थींदो आहे पर न आई लाइक अम्बरूद बि हिनमहिल अलाए घणे सऊदी वारनि जी ख़बर हूंदी बहरहाल माना हे महांगी आहे एतिरे जी हूंदी आहे 6-7 जी ब्रांडेड बंदा असल में हिन मोल ई खे जेको शादी वारो माल मिलियो आहे न वञा त हींअर ॾिसो मौजूदु आहे वॾो शादी जो माल हलाए छा रखे परेशान कयो अथई वॾो चङो मुड़ुसि तूं वरी असांजे लाइ व्लॉग ॾिसणो चवंदो तूं वञी हसदार सवाई परफ्यूम ई आहे पर हुनखे ख़बर न आहे असां सवाई परफ्यूम हणंदा आहियूं असां चङा मुड़ुसूं हैदराबाद जा आई एम सॉरी असां ग़रीब तमामु घणा हल भाईजान हल चश्मो खण ऐं इहा ड्रेस बि इस्त्री कराइणी आहे काटन जो वॻो आहे काटन जो वॻो सो ॾिसूं पंहिंजी वापसी आहे इंशाल्लाह सुभाणे शक में ॿिए ॾींहुं पक सां सो देखते हैं क्या सीन होता है चलो मेरी जान आ जाओ सिस्टम सीन थी वञे फोन बंदि करे मूंखां थिए हल बंदि थी वियो परेशान आहे खण वॻो चलो चल अड़े मां पंहिंजो अड़े छा चश्मो हाँ वेट खीसे में अड़े न खीसे में रात जो रायगढ़ में चश्मो ॻोल्हियां पाइण वारो लाइ गिरे घुम करे
अचानक मौत ईंदो आ। तो संगत दिस इज हैदराबाद कासमाबाद श्रीगढ़ हल नाला दिया हैदराबाद कासमाबाद श्रीगढ़। सब हम जा रहे हैं। तो बागी मुदस्सिर जी इसकी फ्यूंसी इसको देखेगी ब्लॉग में। ओ शर्मा रहा है बंदा, शर्मा रहा। शर्माओ मत मेरी जान, चिल करो। हैदराबाद जा नज़ारा तव्हां ॾिसी सघो था। असां वेंदासीं हाजाणी रास्ते जे पासे में हिकिड़ो चश्मना शॉप आहे जंहिं ते असां अॻु में विया आहियूं 2 दफ़ा। तो हुते वेंदासीं। असल में यार बाइक भी घर बैठी, पर जो पंध घुमण में मज़ो है सिटी मत पूछो। मतलब एक एक चीज़ बंदा बड़ी ध्यान से देखता है, समझ रहे हो ना? किली नो मतलब ॾिसो दुकान वगैरह हर बार तव्हां नेगेटिव चौथा आहियो। तो चलो देखते हैं। तो संगत पाण फाइनली चश्मो ॾेई आयासीं। असल में हिकिड़ो फ्रेम असांखे पसंदि आयो, पर चई त मां कार्ड मोड कोन्हे malo नज़र आयो। चई असां हिन जेको चश्मो ॾिनो आहे उनजो चेक कयूं पंहिंजो नज़र, पोइ तव्हांखे ख़र्चो ॿुधाईंदासीं घणो ख़र्चु खयूं। तो मतिलबु उहो असां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदासीं। सुभाणे ॾिसूं छा सीन थिए थो, छा नथो थिए, केतिरा थिए थो केतिरा नथो थिए। चलो फिलहाल शहर को एंजॉय करें, रात को चलेंगे, लूडो खेलेंगे, एंजॉय करेंगे, आपके साथ करेंगे, जो कुछ करेंगे आपके साथ। संगत जीअं त अॼु पाण वञूं था पिया लंडन टाउन ते। ॾिठोमां जावेद एंड रिसोर्ट राशिद बंदि अॼु असां मानी कयासीं। हाणे वरी चोथो सफ़र कयूं। हेलो सर, हेलो, आवाज़ आ रही है? केॾे आहियो यार, ॿुधा सही न सही न केॾे वाक ते था वञो? हा अमीर माण्हू, वॾा माण्हू, सही सही। न तव्हांजे वॾा माण्हू हो त असां कहिड़ो ॾोह कयो, असां पंधु छो था कयूं? त संगत जीअं त हाणे असां तव्हांखे मिलाइण वारा आहियूं पंहिंजे पिरी प्यारे दोस्त, मतिलबु सम्झो सौट असांजो सफ़ा दिले वेझो आहे। छा ॿुधायां तव्हांखे मां, मिस्टर राशिद अहमद कमरानी साहिब। सर अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि ख़ैरा, तबियत सही अथव, फर्स्ट क्लास। सर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन तव्हांखे, अल्हम्दुलिल्लाह जेका जॉब मिली असांखे ॾाढी ख़ुशी थी। सो प्लीज़ असांखे ॿ लफ़्ज़ थोरो इंग्लिश जे तव्हांखे अचे थी, मतिलबु असांखे थोरो ॿ लफ़्ज़ इन जॉब जे बारे में थोरो ॿुधायो। बिल्कुल जी सर। फर्स्ट ऑफ ऑल आई एम thankful to Mr. Hasnain Kamrani Saab. Thank you, sir. He is Thank my you. dear friend, my cousin brother, and he is most caring person for inviting me today on tea. And secondly, I am thankful to my Murshid Sultan Ali Akbar Kamrani Saab for joining us and giving us his precious time. So today, Mr. Hasnain has asked a question from me that, so Rashid, please tell us the procedure of being SST. Yes. Currently, I am alhamdulillah selected SST BPS 16 in School Education and Literacy Department. So this was not such a easy process to qualifying commission through Sindh Public Service Commission. अदा इहो प्रोसीजर माण्हुनि खे त इहो लॻंदो आहे त सॼो सिस्टम पैसे जो आहे, मेरिट आहे कोन। बिल्कुलु। पर सर बिल्कुलु मेरिट आहे। सही। अगरि तव्हां सची दिलि सां लगन सां कोशिशि कयो था त तव्हां पंहिंजी मेरिट ते जेका डिज़ायर्ड पोस्ट आहे तव्हां हासिल करे सघो था। नाउ आई वुड लाइक टू इंट्रोड्यूस अ पर्सन हू ऑलवेज सपोर्टेड मी ड्यूरिंग माई यूनिवर्सिटी टाइम, ड्यूरिंग माई टफ टाइम्स, ड्यूरिंग माई ups and downs. Okay, when I was feeling very low, I thought everything ended up. I did not have any hope. I just thought that I cannot go anywhere in this world and I can do nothing. My family, my relatives, my close friends, everybody left me. They had a zero hope from myself that Rashid is total failure and he's not going to achieve anything in his life. Only one person that stood behind me, only one person that just hold my hand. That person is my Murshid, my dear friend, Mr. Ali Akbar Kamrani Saab. वाह सही वाह जियो। My whole success, my achievements,
whatever I am in the society today, whatever standings I am having in the society, I give that credit to this person. Not because he stood with me, but only one thing. He had belief in myself. He always motivated me, Rashid. You have those skills which I cannot see in any other person. And that belief made me SST today. Now, I would like to quote a poetry of Bhitai Sarkar. वाह साईं वाह Bhitai Sarkar चयो त तती थदी का काने वेल वेहण जी. वाह हसनैन वाह चयो तती थदी का काने वेल वेहण जी मता थी हूंदा पेर न पसी फिरीअ जी. वाह साईं वाह वाह ही अल्फाज़ जॾहिं मूंखे मुर्शिद खां ॿुधण लाइ मिलंदा हुया त चवंदो बाबा दुबे जो पाणी आहे सुकी वेंदो. माण्हुनि जा ऐं खूहनि जा असां वाद कॾहिं बि बंदि नथा करे सघूं. नथा करे सघूं ठीकु बिल्कुलु आहे. मां जॾहिं अगेन एंड अगेन कमीशन में अटैम्प्ट ॾींदो हुयुसि साईं, मां रिटन टेस्ट क्वालिफाई करे डिसअपॉइंट थी करे जॾहिं इंटरव्यू में मुंहिंजो नालो न ईंदो हुयो, हर माण्हू जी तरफ़ खां हिकिड़ी इहा ई ॻाल्हि मिलंदी त न राशिद जो कुझु न थींदो, ओवर एज थी वेंदो. पर हीउ शख़्स हमेशह मुंहिंजी साइड में बीठो हूंदो हुयो त बाबा को मसइलो ई कोन्हे को, इन में अलाह पाक जी का हिकमत अमली आहे. अलाह साईं सां मुलाक़ात कराइण वारो, अलाह साईं जी ज़ात खे मुंहिंजे अॻियां सही माना में इंट्रोड्यूस करण वारो ऐं अलाह ते कामिल यकीन ॾियारण वारो मुंहिंजो सुहिणो मुर्शिद, मुंहिंजो सुहिणो सौट आहे. अॼु हज़रत बा अलाह पाक जेका मूंखे कामयाबी अता कई आहे, ठीकु आहे, जेतिरी बि मूंखे हींअर मुबारकूं मिलंदियूं माण्हुनि जी तरफ़ खां, इवन जेके माण्हू मूंसां ॻाल्हाइणु पसंदि न कंदा हुया, मुंहिंजी पिक्चर ते कोई लाइक न कंदा हुया, मूंखे को फ़र्क़ु न पवंदो हुयो. ठीकु आहे. अॼु सालनि खां बाद उहे माण्हू मूंखे कॉल्स करे कंग्रेचुलेट था करनि. ठीकु आहे. मूंखे ठीकु आहे, मुंहिंजी दिलि साफ़ु करण वारो बि हीउ शख़्स आहे. त बाबा तूं पंहिंजी दिलि साफ़ु रख, तूं पंहिंजी दिलि वॾी रख. ठीकु आहे. बड़ी मंज़िलों के मुसाफ़िर छोटा दिल नहीं रखते. असांजी मंज़िल तमामु वॾी हुई. हमेशह चवंदो भाउ पुट जानी असांजी मंज़िल अञा अॻिते. इहे नंढड़ा नंढड़ा तूं गैर दिलि में रखंदो वेंदे, ठीकु आहे, थी सघे थो जेका अॻियां तुंहिंजे कामयाबी अचण वारे रस्ते में उहा तुंहिंजी कामयाबी में रुकावट बणिजी वञे. मां पंहिंजो दिलि साफ़ु कयो ऐं अलाह साईं असांखे कामयाबी अता कई. वधीक मुंहिंजो मुर्शिद लफ़्ज़ मुंहिंजे बारे में चवंदो, जेके मां स्ट्रगल कई आहे, जेको मां सोसाइटी में सफ़र कयो आहे, साईं तव्हांखे ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधाईंदा. हा साईं. साईं अल्लाह पाक जे नाम तां सदको वञा. राशिद साईं यूनिवर्सिटी खां पोइ कुझु टाइम हिते ई हॉस्टल में पढ़ाई, इन्हनि टेस्टुनि जे पोयां नौकिरी जे चकरनि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान पढ़े थो, तालीम वठे थो त मक़सदु आहे सही पढ़ी मां नौकिरी कंदुसि, को ऑफिसर थींदुसि. इंसान जा चाह दिलि जा त इंसान खे ख़बर थींदो उहो आहे जेको अलाह चाहींदो. कोशिशि करणी पवंदी आहे जेकी राशिद साईं कई आहे. को वक़्तु हुयो वेहंदा हुआसीं पाण में, ॿ दोस्त ॿिया बि हुया. हिकिड़ो असांजो मंसूर अहमद तुनियो साहिबु, सोटरा असांजो दोस्त आहे ॿाहिरनि जहिड़ो. हा असांखे बिल्कुलु. ॿियो मुंहिंजो नंढो भाउ अहमद अली. हिन ते खिलंदा हुआ ॾाढो, टोकींदा हुआ रुॻो. तुंहिंजो हे कुझु न थींदो, तूं राशू ईअं ज़लील थी वेंदे, तुंहिंजो सिस्टम हे मौला. हाणे संगत जेकी घाटी हुजे उहो जो ॻाल्हि चए त इंसानु परेशान थींदो. मां हिनखे ॾिसां, मां सम्झी वियुमि पंहिंजे मुंहं सां हाणे हिनखे खला खला कयां. छोरनि खे चवंदो हुओ अकुलु सिखो, छोकिरे खे अकुर ईअं न चओ तो किथे दिलि शिकस्त न थी वञे, मंज़िल जे तरफ़ खां हटी न वञे. बिल्कुलु ईअं न कयो. बहुत मज़ाक कंदा हिकिड़ो बसि हिनखे, हुननि खे मज़ो ईंदो चढ़ाइण में. अलाह पाक जे नाम सां सदको वञा. राशिद साईं आहे मूं चयोमांसि बाबा ॿुधण खे छॾे ॾे, हेॾां ॿुध हेॾां कढ, तूं पंहिंजी मंज़िल ते हल. बिल्कुलु जंहिंजे लाइ तो तकलीफ़ कई आहे, एतिरो टाइम ॾिनो अथई. अलाह जे नाम सां सदको वञा. अॼु उहो ॾींहुं आहे, 16 ग्रेड जी नौकिरी मिली वई खैरनि सां, मेरिट ते मिली वई. ऐं हिन जहिड़ो होशियारु माण्हू ख़्वाहिशी त टीचर ई हुजे त बहितर ई आहे. हाणे 16 ग्रेड जो टीचर थियो अलहमदिल्ला.
इनके जेके फ्यूचर में ॿार जेको हे तयारु कंदो, जेके तकलीफ़ूं हिन ॾिठियूं आहिनि दुनिया जूं, मिटनि माइटनि जूं, यार दोस्त जूं, ज़िंदगी आहे सभु कीअं जो कहाणी आहे, या हर हिकु माण्हू सां इहो आहे ई आहे। Right. जेके मंज़िल क्रॉस करे अची पहुतो आहे पंहिंजी जाइ मंज़िल ते, सभु तजुर्बा हिन वटि उहे मौजूदु आहिनि। उहे ई ॻाल्हियूं पंहिंजे शागिर्दनि खे सम्झाईंदो, उन्हनि ते उन्हनि जो फोकस कराईंदो, पढ़ाईंदो। अल्हम्दुलिल्लाह अलाह कंदो त राशिद मऊं ऐं केतिरा राशिद ॿिया बि निकिरंदा। असल में सर माज़रत सां राशिद जेको हींअर आहे उहो जावेद जे करे आहे, अली अकबर जे करे आहे, ठीकु आहे। Right. राशिद जेॾीमहिल ॻाल्हाईंदो आहे, ठीकु आहे, सुणा हसनैन भाउ, राशिद इहो फील कंदो आहे त जावेद पियो ॻाल्हाए, अली अकबर पियो ॻाल्हाए, ठीकु आहे। अदा इहे ॿई नाला मुंहिंजे सुणे जा आहिनि, पर असां तख़लुस वॾे खे ॾिनो आहे वॾो, ठीकु आहे। इवन बाबा जे साम्हूं बि असां चवंदा आहियूं वॾो, बाबा बि हिनखे चवंदो आहे वॾो किथे आहे, असां वॾो चवंदा आहियूं प्यार मां, मोहबत मां, एतिरामनि। त जेको कुझु असां हींअर ॻाल्हाइणु सिखियो आहे, जेको कुझु सोसाइटी में असां हींअर रिप्रेज़ेंटेशन ॾियूं था, त लाज़िम इंसानु किथां न किथां सिखंदो आहे। जेतिरो हसनैन भाउ मूं बुक्स मां न सिखियो, एम ए इंग्लिश करे 4 सालनि में मां न सिखियो, प्रोफेसर खां, यूनिवर्सिटी मां, या मां गल्फ कंट्रीज़ मां थी आयुमि, दुबई मां, सऊदिया मां, यकीन कयो जेके एक्सपीरियंसिस हुया, जेके उतां जूं शयूं हुयूं, उहे सभिनि शयुनि खे मां हिकिड़े ताराज़ू में जॾहिं आंदो, त जेको वॾे वारी मूंखे टीचिंग्स हुयूं, जेके वॾे वारी सिखिया हुई न, उन शइ जे उन ताराज़ू जो पलड़ो भारी हुयो। यकीन कयो इवन मां ॻाल्हाइण में वॾे जी कॉपी कंदो आहियां, ऐं जॾहिं उहे अल्फाज़ मां कढंदो आहियां त लिसनर जेको हूंदो आहे, मूंखे ॿुधण वारो माण्हू, डायरेक्ट उनजी दिलि ते असरु कंदा आहिनि। वॾे मां हिकु शइ मूं सिखियूं त मां हज़ारे शयूं, पर हिकु मोस्ट इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त राशिद जेको कमु तूं करणु चाहीं तूं दिलि सां कर, करी त दिलि सां कर, न करी त डायरेक्ट जवाबु ॾे बाबा हीउ कमु मां न कंदुसि। ऐं यकीन कयो जॾहिं कमीशन में मूं हथु विधो, अलाह जी महिरबानी सां विदिन 6 मंथ्स मूं 6 कमीशन क्लियर कयूं हसनैन भाउ, ठीकु आहे। हिकिड़ो माण्हू जेको सऊदिया हलियो हुयो, दुबई हलियो हुयो, टोटली कट ऑफ फ्रॉम स्टडीज़, ठीकु आहे, इवन आई कुडंट टच एनी बुक, पर वरी मां जेकॾहिं वापसि अचां थो ऐं मोटिवेशन मूंखे मिले थी, प्रॉपर गाइडेंस मिले थी, त राशिद तोखे करे ॾियणी आहे इहा शइ। हाणे वॾे छा कयो, वॾे मूं में फेथ ॾेखारी, तूं भली दुनिया जी तो में उमेदु न आहे, मां त आहियां, मां तो में उमेदु रखां थो, तोखे मुंहिंजे करे ऑफिसर थियणो आहे। ऐं यकीन कयो तव्हांजी ज़िंदगी में जेकॾहिं अहिड़ो शख़्स आहे, तव्हां ख़ुशनसीबु आहे। तव्हां उन खे ख़ुशि करण लाइ, उन जी रज़ा लाइ तव्हांखे पहाड़ तोड़ो पियो, अगरि तव्हां तोड़े वेंदो। द मांझी द माउंटेन मैन तव्हां मूवी ॾिठी आहे, त जब तक तोड़ूंगा नहीं तब तक छोड़ूंगा नहीं, इहा मोटिवेशन मूंखे वॾे ॾिनी। त बाबा जेसीं ताईं कमीशन तोखे क्वालिफाई न आहे करणी, जेसीं ताईं तूं जॉब वठी नथो, तेसीं ताईं तोखे हथु न आहे कढणो। सो सर, आई एम थैंकफुल फ्रॉम द कोर ऑफ माई हार्ट, whatever efforts you took for me, I cannot return those all favors, but I can remember you in my prayers, and with the grace of Allah Almighty, inshallah, we will be together throughout our lives. May Allah bless you. Thank you so much for everything. Thank you. Hasnanwa, thank you so much. तव्हां एॾियूं प्रेशियस मोमेंट्स असांजूं कैप्चर कयूं, ऐं ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मुलाक़ात करे। अचिजो कॾहिं असांजे स्कूल असांजी क्लास वठिजो अची। इंशाल्लाह सर, इंशाल्लाह वेरी सून। स्कूल में अचिणो आहे त मूं वटि अचिजो, बाक़ी तव्हांखे यूनिवर्सिटी वञणी आहे त यूनिवर्सिटी ख़ुदि हिते वेठी आहे। असां यूनिवर्सिटी रहंदासीं। हा ठीकु आहे। थैंक यू सर, बंडल ऑफ थैंक यू सर, थैंक यू। साईं किबला किबला मोहतरम आला। सुठा माण्हू हमेशह ॿियनि जी तारीफ़ कंदा अथव, ॾिसंदड़ थोरा कन पंहिंजा खोले, अखियूं खोले, ॻाल्हियूं ॿुधो बि सम्झो बि। सुठे माण्हू जी ख़ूबी इहा ई हूंदी आहे जेको ॿिए खे सुठो सम्झे, सही, उहो ई सुठो इंसानु आहे। उन्हनि खे ई मंज़िलुनि ते वञी पहुचंदा आहिनि पंहिंजी नेक नियती सां, पंहिंजी महिनत सां। बिल्कुलु उन्हनि जी महिनत ज़ाया न कंदो आहे। चोर चोरी करणु थो वञे, यार बुरो कमु आहे, अलाह खे पॼाए पोइ वेंदो आहे, या अलाह वञा थो भारत ते रोज़ड़ी कयां, रोज़ड़ी कयां। चोर जी अलाह कोन थो ज़ाया करे, त जेको पंहिंजे हक़ जे लाइ महिनत कंदो उनजी इंशाअल्लाह न थींदी, बिल्कुलु न थींदी। पॉइंट बि नोटेड सर। यूनिवर्सिटी मां या बुक्स मां तव्हां ओतिरो न सिखी सघंदव, ठीकु आहे, जेको तव्हां मेन ऑफ एक्सपीरियंस मां सिखंदव। वॾो इलाही प्यारा अल्फाज़ चवंदो आहे त
अकुलमंद माण्हू उहो आहे जेको ॿियनि जी ग़लतियुनि मां सिखे। इहे वॾा अल्फाज़ अथव अगरि तव्हां सम्झो त। हिकिड़े माण्हू तव्हांजे साम्हूं ग़लती कई, तव्हां कोशिशि कयो उनजी ग़लती मां सिखी करे तव्हां उहा ग़लती रिपीट न कयो। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो हुनजो जेको लाइफ जो तवाज़ुन आहे भली उहो डिफरेंट हुजे, पर ग़लती हमेशह साॻी रहंदी आहे। सही। पेरेंट्स असां जंहिं सोसाइटी में रहंदा या जेके रिलेटिव्स असांजा आहिनि, जेका सराउंडिंग्स असांजूं आहिनि, उहे त असांजी साॻियूं आहिनि। तव्हां सिंध में किथे बि रहो, पाकिस्तान में किथे बि रहो, कल्चर असांजो डिफरेंट न आहे। सो मुर्शिद जे मुताबिक़ असां जॾहिं हलियासीं त अलाह पाक असांजा रस्ता आसान करे छॾिया। अलाह कंदो अञा वधीक तव्हांजा रस्ता आसान थींदा। तव्हां बि SPSC जे थ्रू कमीशन इंशाअल्लाह इंशाअल्लाह वरा मां हिकिड़ी तोखे इंशाअल्लाह असांजी जेको अदना इल्मु आहे असां तव्हांखे गाइडेंस ॾेई ज़रूरु सघूं था, पर मोटिवेशन तव्हांखे हितां मिलंदी। मोटिवेशन लाइ तव्हांखे हिते अचणो, मोटिवेशन खे मां वॾा ॻोठ वठी थो वञे। मां तव्हांखे रिकमेंड करे थो सघां, तरीक़ा मां तव्हांखे ॿुधाए थो सघां, पर मोटिवेशन, दुआऊं, हिम्मत, अल्लाह ताला ते कामिल यकीन तव्हांखे हितां मिलंदो। बिल्कुलु सही पिया चओ साईं। थैंक यू सो मच। थैंक यू सर। संगत इहे कुझु 8-10 मिंट जी वीडियो असांजी यादगार हुई। कहिड़ी ख़बर कुझु सालनि में मां मरी वञा ऐं असां मां हिते वेठल को बि हली वञे, छो जो ज़िंदगी ते बाबा भरोसो न आहे। ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। त ख़ैर इहा वीडियो पई हूंदी जे मां मरी वेंदुमि त सुभाणे वॾियारा हिते ईंदा त यादि कंदा मूंखे बि, वीडियो खे बि ॾिसंदा त भई इहा वॾी ॻाल्हि आहे न बाबा। त ख़ैर अॼु पाण हिते बसि होटल ते व्लॉग खे कयूं था। हिकिड़ी लास्ट गेम खेॾंदासीं अञा भैया, लास्ट गेम। न न न वॾा न बेतोड़ी न, गेम असल में वॾे ते लॻी आहे, हाणे मोते था चढ़नि। सो ख़ैर अॼु पाण हिते व्लॉग कयूं था ईंद ऐं उमेद था कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जे सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो। सुठा कमेंट कयो, मुंहिंजे करे नथा कयो त हिननि संगत जे करे कयो। अदा हाणे SST BPS 16 जी जी मास्टर तव्हांखे रिक्वेस्ट थो कयां, हाय इंग्लिश जो मास्टर। ओह प्यारे भाउ हिन खे लाइक सब्सक्राइब कयो ऐं कमेंट्स कयो ऐं हिन खे तव्हां रिव्यूज़ ॾियो त हीअ कहिड़ियूं रिफॉर्मेशन्स हाणे पंहिंजी वीडियोज़ में, ठीकु आहे, जिन जी वजह सां हिन जी वीडियोज़ में रीच सुठी मिले, बेटरमेंट अचेसि। बिल्कुलु योर एडवाइस आर मोस्ट वेलकम। जेके एडवाइसिस वग़ैरह आहिनि तव्हां हसनैन भाउ खे ॾियो। थैंक यू सो मच। थैंक यू सर, थैंक यू। संगत यारो यारी बख़्शल यारी।